अवामी तहरीक के सरबराह अयाज लतीफ़ पली जो दादू में पहुंची डॉक्टर नौशीन शाह के वारसन से ताज़ियत की है। उन मौके ते अयाज लतीफ़ पली जे चयो त डॉक्टर नौशीन के पुलिसरार मौत ते खेस तमाम घणो दुख थियो है। हुन चयो त डॉक्टर नौशीन शाह वाक़े ते कॉलेज इंतजामिया समेत सजी सिंध हुकूमत खामोश है। अयाज लतीफ़ पली जे चयो त DIG लाड़काणे समेत बिन लाॻापियल इख्तियारनि का मुतालबो कंदे चयो है त डॉक्टर नौशीन शाह वाक़े की जेका भी जांच थी रही है उन बाबत संदस वारसन के रोजानी की बुनियाद ते आगाह किया वने। एक बेरो बीहर अहम खबर के हवाले से अवां के आगाह कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं दादू खां। क़ौमी अवामी तहरीक के सरबराह अयाज लतीफ़ पली जो दादू में पहुंची डॉक्टर नौशीन शाह के वारसन से ताज़ियत कई है। उन मौके ते अयाज लतीफ़ पली जे चयो त डॉक्टर नौशीन जे पुरस्कार मौत ते खेस तमाम घणो सदमो पहुतो। हुन चयो त डॉक्टर नौशीन शाह वाक़े ते कॉलेज इंतजामिया समेत सजी सिंध हुकूमत खामोश है। इन हवाले से वधिक तफसील मालूम कंदासीं। धरती TV दादू जो रिपोर्टर गौस झत्याल असां सां लाइन ते मौजूद है। गौस अपडेट कजो वधिक कहिड़ा तफसील आहिनि? जी, अॼु दादू में क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज लतीफ़ पली जो डॉक्टर नौशीन सैयद जे काज़मी जे वालिद सैयद हिदायत हुसैन शाह सां उज़ुर ख़ाही लाइ पहुतो ऐं उते तॾहिं ते इन ॻाल्हि ॿोल कई आहे मीडिया सां। उन दौरान हिन चयो आहे त असां हिन वक़्त ताईं जेका बि इन्वेस्टिगेशन थी आहे उन मां कंहिं बि सूरत में न वालिदैन मुतमइन आहिनि न असीं उन मां मुतमइन आहियूं। ही इन्वेस्टिगेशन कहिड़ी पई थिए ऐं केरु पियो करे का बि अपडेट उनजी अचे नथी पई। हिन चयो त मां फौरी तौर ते आला इंतज़ामिया खां मुतालबो हिन कयो आहे त सिंध जे वॾे वज़ीर समेत जेके बि इदारा इन मामले में मुतहरिक थियणु खपे उन्हनि खे, छाकाणि त डॉक्टर नौशीन शाह सैयद जो जेको खून आहे वो असां रायगान वञण न ॾींदासीं या उन जी हक़ीक़त जेका आहे उनजी जेका तहक़ीक़ आहे घटि में घटि उन वालिदैन ताईं ऐं असां शहरुनि ताईं जेके असां जिन जूं वालिदैन जूं जेके नियाणियूं तइलीमी इदारनि में पढ़नि थियूं उहे सभु इन इन्वेस्टिगेशन जे इंतज़ार में आहिनि त छा थियो आहे, इहो फाहो खाधल लाश कीअं मिलियो, हक़ीक़त छा आहे ख़ुदकशी जी, या ख़ुदकशी आहे या खून आहे। त इन ताईं मां ॾाढो इन चयो त मां अञा ताईं जेको आहे मुंहिंजो इंतज़ामिया खां फौरी नोटिस वरितो आहे वठूं था ऐं DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणो खे फौरी तौर ते रोज़ानी जे बुनियाद ते उहो अपडेट करणु खपे पंहिंजे वालिदैन खे त अॼु ही सूरत हाल थी आहे, अॼु जेको नौशीन वारे मामले में अॼु एतिरो अपडेट थियो आहे। इन ते सॼी ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं फौरी तौर ते हिन मीडिया सां पियो ॻाल्हायो त मां CM सिंध खां मुतालबो कयां थो त हिन वाक़े ते तवजो ॾिनो वञे। जी गौस अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।